पीर वसण मां वाक़िबी ख़बर ॾींदासीं। पीर वसण भरिसां रोड किनारे वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई। अपडेट कयूं पिया अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त औरत जी रणियुनि ते रहवासियुनि ॿिनि जवाबदारनि खे सोघो करे वरितो। पीर वसण पुलिस हवाले कयो वियो। जवाबदारनि जी सुञाणप बिलावल ऐं नदीम तौर थी, जेके ठरी मीरवा भरिसां ॻोठ मोहम्मद मिठल जा रहवासी आहिनि। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। ॿुधायूं पिया ॻोठ अरबाब चांडियो वासण औरत डॉक्टर खां पंहिंजे मासूम पुट ज़ुबैर चांडियो जी दवा वठण आई हुई। पीर वसण भरिसां रोड किनारे वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश बाबति ॿुधायूं पिया। औरत जी रणियुनि ते रहवासियुनि ॿिनि जवाबदारनि खे सोघो करे वरितो। पीर वसण पुलिस हवाले कयो वियो। जवाबदारनि जी सुञाणप बिलावल ऐं नदीम तौर थी, जेके ठरी मीरवा भरिसां ॻोठ मोहम्मद मिठल जा रहवासी आहिनि। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं ॻोठ अरबाब चांडियो वासण औरत डॉक्टर खां पंहिंजे मासूम पुट जी दवा वठण आई हुई। पीर वसण भरिसां रोड किनारे वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई। ॿुधायूं पिया औरत जी रणियुनि ते रहवासियुनि ॿिनि जवाबदारनि खे सोघो करे वरितो ऐं पीर वसण पुलिस हवाले कयो। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं जवाबदारनि जी सुञाणप बिलावल ऐं नदीम तौर थी, जेके ठरी मीरवा भरिसां ॻोठ मोहम्मद मिठल जा रहवासी आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया ॻोठ अरबाब चांडियो वासण औरत डॉक्टर खां पंहिंजे मासूम पुट जी दवा वठण आई हुई। पीर वसण भरिसां रोड किनारे वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई। औरत जी रणियुनि ते रहवासियुनि ॿिनि जवाबदारनि खे सोघो बि करे वरितो ऐं पुलिस हवाले कयो वियो। पीर वसण भरिसां रोड किनारे वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई। औरत जी रणियुनि ते रहवासियुनि ॿिनि जवाबदारनि खे सोघो बि कयो ऐं पीर वसण पुलिस हवाले कयो वियो। जवाबदारनि जी सुञाणप बिलावल ऐं नदीम तौर थी, जेके ठरी मीरवा भरिसां ॻोठ मोहम्मद मिठल जा रहवासी आहिनि। पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। ॻोठ अरबाब चांडियो वासण औरत डॉक्टर खां पंहिंजे मासूम पुट जी दवा वठण आई हुई। जवाबदारनि जी सुञाणप थी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया पीर वसण भरिसां रोड किनारे वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां मासूम ॿार खे अगवा करण जी कोशिश कई वई।